पुट हलिया तूं बि वेह अची न जॾे सां ओॾी महिल घोट ॻोल्हणा पवंदा आहिनि। 14 नंबर त घोट ई गुम थी वियो। अरे घोट केॾां वियो आहे सही बाथरूम में जो थो अचे। कुंवार वेचारी जी नियारे लाइ केॾी महिल वाइड़ो ईंदो न ॼाण त घणी गुलाब जूं गोरियूं वठी वेठो आहे। अदा ईअं करे 101 घोट 101 कुंवारूं हिक ॿिए सां सेट थी वेठा। हाणे महाराज वेदी पढ़ण शुरूआत कई। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तव्हां ॾिठो हूंदो महाराज जे हथ में विञणी हूंदी आहे। विञणी ते चांवर हूंदा आहिनि। ॿ चांवर खणंदो वेंदो आहे। घोट कुंवार जे मथां उछलींदो वेंदो आहे ऐं मंत्र पढ़ंदो वेंदो आहे। हाणे सम्झो कि घोट कुंवार जेको आहे महाराज जे हथ में विझणी आहे। चांवर आहिनि। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। 7 मणी रोटी 9 मणी टिक्की रात परणी चिची हथियालो वर स्त्री स्वांजरे जो साग घोट कुंवार जो सुहाग ऐं भाग असांजो 101 रुपया लाग। ॿुधायो घोट कुंवार वेही रहिया। महाराज जीअं वेदी जी शुरूआत कई। महाराज पंहिंजे वेदी पढ़ण में ऐं जेको आहे सो घोट कुंवारूं हिक ॿिए सां सेट थी वेठा। हेॾां जेको माइक्रोफोन सर्विस ते वेठो हो उहो वीचारो गुजराती हो। हुनखे सम्झ में न पई अचे मां छा कयां, छो जो शादियुनि जो माहौल हो। शादियूं थियनि पियूं, गोड़ लॻो पियो आहे। 101 शादियूं हुयूं त माइक्रोफोन वारे खे लॻो भई मां बि कुझु गोड़ कयां। भाई भले कर गोड़ त निभागे हिकिड़ी कैसेट वॼाई। कैसेट वॼाए पर लाॾनि जी वॼाए न, छो जो शादियुनि जो माहौल आहे। पर न ॾिसो हाणे हेॾां शादियूं पयूं थियनि, वेदी पढ़जे पई, हेॾां ई वाहिड़ो कहिड़ी तो कैसेट वॼाए। मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। अदा इहो जो गीत ॿुधो त सभिनी, पर 101 घोटनि मां हिकिड़े जी ओचिती ट्यूबलाइट ॿरी। मां को हिते शहीद थियण आयो आहियां। अदा धणीअ पंहिंजो मुंड लाइ हिकिड़े पासे उछलियो ऐं पाण जेको आहे सो वठी जेका तिखी दौड़ पाती अथई अॻियां अॻियां उहो घोट पुठियां पुठियां सॼी पब्लिक करे घोट खे छा थियो। अरे उहो त घोट कोन्हे जेको बाथरूम में वियो हो। अरे चई न ॿियो आहे। उनजे पुठियां पुठियां भॻा वरी ट्रस्टी स्वामी लीलाशाह ट्रस्ट जा ट्रस्टी उन पुठियां भॻाड़े केॾां थो वञी। अरे न भागा ॻाल्हि त ॿुध। अरे भॼी केॾां थो वञी। अरे इहे करे न्याणी। अरे इहे न गणकी थी पवंदी। अरे बुछड़ा तूं बि त सही। वीचारा ट्रस्टी कोन पुॼी सघिया। हू न भाॻो भॼी वियो। भॼी त वियो पर ट्रस्टी सभु टेंशन में अची विया। टेंशन इन ॻाल्हि जी हुई त 100 न्याणियूं त पंहिंजे पंहिंजे वर सां वञी पंहिंजो घर वसाईंदियूं, पर हीअ हिकिड़ी न्याणी जेका असांजी न्याणी आहे, असांजे समाज जी न्याणी आहे, पंहिंजे आत्मा ते असर रखी सोदा। इहा न्याणी वीचारी वापसि पंहिंजे माइटनि में वञे, इहा ॻाल्हि जची कोन। सो ट्रस्टियुनि उन छोकिरीअ जे माता पिता सां ॻाल्हाए करे ऐं अनाउंसमेंट कयो। अदा छो जो उते हज़ारे माण्हू हुआ। अनाउंसमेंट कयो चई अदा आहे को तव्हां में अहिड़ो नौजवान जेको हिन न्याणीअ जो हथ झले हिन जी बि ज़िंदगी ठाहे ऐं पोइ खपे त पंहिंजी बि ज़िंदगी ठाहे। हाणे ॾिसो इहा न्याणी अथव। तेॾी महिल मूं दिलि में ख़्यालु कयो त परमानंद हाणे तुंहिंजो भाग तो वर नहीं। छो जो मां त कुंवारो पितर हुउसि न। भॻवान जो कसम मूं सोचियो ई कोन। बिना ॾिठे मई हनुमान वांगे ॿधो टुको ॾेई ढिड़िंग
ॿिए त उन जॻह ते वञी फिट थी वई रहे जितां घोट उथी भॼी वियो मां वेठुसि महाराज उथी आयो अची करे पहिरीं सभिनी हथियाला ॿधाई ऐं हथियाला ॿधाइण जो कारण इहो हो भई मतां को सुभाणे ॿियो को घोट न भॼी वञे ॿधल हूंदो त हूअ झलींदसि ऐं चवंदसि न जाओ सैया छुड़ा के पहिया हम तुम्हारी मेरो पड़ूंगी रो पड़ूंगी इने करे महाराज पहिरीं सभिनी हथियाला ॿधाया हथियाला ॿधा पिया महाराज चयो उथो पर उठ हाणे झट में तेरा पायो न त शुभ वेला तरी वेंदी ऐं पोइ पां ॿधल कोन आहियां असां बि तकड़ में उथियासीं मूं त जया खे मङी हथोराड़ियूं ॾेई खणायो तव्हां ॾिठो हूंदो जेॾी महिल न्याणी कुंवारी हूंदी आहे त ॾींहं में 100 दफ़ा घर जे ॿाहिरि वेंदी आहे 100 दफ़ा दर ते अची बीहंदी आहे पर जंहिं ॾींहुं हुनजी शादी हूंदी आहे उन ॾींहुं 4 साहेड़ियूं उनखे बांह खां झले करे ऐं वठी ईंदियूं आहिनि उन मंडप ताईं पर हिन लाइ त 10 खनि साहेड़ियूं खपंदियूं हुननि उनखे खयो मूं बि हथोराड़ी ॾेई बीहारियो मां हाणे फेरा पायूं असांजी हाणे फेरा चालू थिया त जेको माइक्रोफोन वारो हो उन दिल में ख़्यालु कयो यार अगारे मूंखां कैसेट ग़लति लॻी वई छो जो हिकिड़ो घोट ई भॼी वियो वरी अहिड़ो खानदानी उहा कैसेट कढी साइड में रखे ऐं ॿी कैसेट वॼाई हाणे ॾिसो ॿी कैसेट कीअं थो वॼाए अरे तो हंसो का चोड़ा हे बिछड़ी गयो रे गजब भयो दामाद भयो रे गजब भयो दामाद भयो रे अरे मुझो निभागा जीव असीं अञा गॾियाई कोन आहियूं तूं असांखे अॻु में ई छो थो विछोड़े पर सचपच शादी थी वई ऐं हर शादी खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो आख़िरी सीन विदाई जो हूंदो आहे विदाई महिल हर का कन्या हर का न्याणी का पंहिंजी माउ खे गले लॻाए करे रोई करे विदाई वठंदी आहे त का पंहिंजे पीउ खे सीने सां लॻाए करे विदाई वठंदी आहे का पंहिंजे भाउ सां गॾिजी करे त का पंहिंजे भाॼाईअ सां का पंहिंजी सखी साहेड़ीअ सां जेको आहे सो रोई करे विदाई वठंदी आहे हुते त 101 न्याणियूं हुयूं हर का न्याणी पंहिंजे माइटनि सां रोई करे विदाई वठे पई ओॾी महिल मुंहिंजी जया बि अखियुनि मां ॻोढ़ा आणे रड़ियूं पई करे मम्मी मम्मी मूंखे झटि घुराइजा ॼण चंदी सेंट्रल जेल में पई वञे भई ज़मानत ॾेई छॾाइजां मुंहिंजो जे माणे कोन घुराई त मां धिके बि मोकिलींदो सही हाणे विदाई पई थिए विदाई महिल कहिड़ो गीत वॼाइणु खपे वरी घणी कैसेट मटी विदाई महिल गीत कहिड़ा वॼाइजनि मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया या पी के घर आज प्यारी दुल्हनिया चली या मैं तो भूल चली बाबुल का देश पिया का घर प्यारा लगे या हूँ डाबर की दवाएं लेती जा तुझको पति बीमार मिले पर अहिड़ो को बि गीत न हाणे मुंहिंजी जया खे मूं रोअंदे ॾिठो त मुंहिंजा बि ॻोढ़ा निकिरी आया मुझे हिकिड़े दोस्त पुछो पर मां न छो पियो रोई अड़े मुंहिंजो अदा हीअ छो पई रोए एतिरी अदा इहा त रुॻो अॼो को ॾींहुं रोअंदी बाक़ी त सॼी उमिरि तोखे रोअणो आहे मुंहिंजो पोइ ठीकु आहे यार अॼु खां वठी प्रैक्टिस शुरू थी वञे सदा हाणे असांजी विदाई पई थिए पली पलां त अञा गंढियो पियो आहे ऐं विदाई महिल ॾिसो गीत कहिड़ो थो वॼाए दिल में छुपा के प्यार